न्यूज़ हैदराबाद खां रिपोर्ट कर रहा है इरफान अली अब्बासी। लॻज़ेर पीर लिंक रोड ते मोटरसाइकिल ते सवार टे नामालूम फौरन ज़रई ज़मीन ते ॿ हारी 60 वरियनि जो जान मोहम्मद किरियो ऐं 40 वरियनि जो गुलाब किरियो पंहिंजी मोटरसाइकिल साइड ते लिंक रोड ते बीहारे पाणी वराए रहिया हुआ त फौरन संदसि मोटरसाइकिल काहे वञण जी कोशिश कई। हारियुनि जी मुज़ाहिमत करण ते फौरन सिधा फायर करे ॿिन्ही हारियुनि खे ज़ख़्मी करे मोटरसाइकिल काहे फरार थी विया। इतला मिलण ते ॻोठाणनि ज़ख़्मियुनि खे न्यू सईदाबाद तालका इस्पताल आंदो, जिते ज़ख़्मी जान मोहम्मद किरियो ज़ख़्मनि जा ताब न सहंदे फौत थी वियो, जॾहिं त गुलाब किरियो खे नाज़ुक हालत में लम्स इस्पताल हैदराबाद मोकिलियो वियो आहे। फोती जान मोहम्मद किरियो जो लाश इस्पताल जे मुर्दाखाने अंदरि रखियो वियो आहे। इस्पताल अंदरि वॾी तादाद में ॻोठाणा पहुता आहिनि। पुलिस फौरन जे गिरफ़्तारी लाइ रवानी थी वई आहे। झिरक खां रिपोर्ट करे लखानो झिरक सिंध कल्चरल फोरम पारां तारीख़ी क़दीम शहर झिरक जे फर्शनास उस्ताद साईं शबीर अहमद मल्लाह खे भेटा पेश करण लाइ हिकु मुख़्तसिर तक़रीब बॉय हाई स्कूल झिरक में मुनक़िद कई वई, जिते साईं शबीर अहमद मल्लाह जी यादि में मुख़्तलिफ़ वण पिण लॻाया विया। जॾहिं त तक़रीब में सिंध कल्चरल फोरम ज़िले ठटे जे सदर सादिक अहमद लाखो, साईं अल्ताफ़ अहमद मल्लाह, साईं अब्दुल मजीद समो, साईं गुलाम मोहम्मद जमारी, साईं हबीबुल्लाह जमारी, साईं अहमद खान उमरानी, साईं एहसान मेमण, खालिद अहमद छोरो, कामरेड अमजद छोरो, हैदर अली भट्टी ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त उन मौक़े ते सिंध कल्चरल फोरम ज़िली सदर सादिक अहमद लाखो, साईं अल्ताफ़ अहमद मल्लाह, साईं अब्दुल मजीद समो, साईं गुलाम मोहम्मद जमारी ऐं कामरेड अमजद छोरो जन ख़िताब कंदे चयो त साईं शबीर अहमद मल्लाह बहितरीन उस्ताद हो, जेको पाण ख़ुदि असांजे विच में मौजूद न आहे, पर संदसि किरदार असां सां गॾु आहे। वो हिकु इंतहाई मेहनत ऐं बावकार शख़्सियत जो मालिक हो ऐं हमेशह पंहिंजी मेहनत ऐं सचाई ऐं लगन सां पंहिंजे स्टाफ जे पेशे जा फ़राइज़ सर अंजाम न, हमेशह पंहिंजे तरफ़ां ग़रीब शागिर्द जी तालीम में खेनि अॻभरो करण में जाह खोड़ींदो रहियो ऐं जंहिं स्कूल में वण लॻाइण जी पिणु शुरूआति कई हुई ऐं जंहिंजी यादि में अॼु असां गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल झिरक में सिंध कल्चरल फोरम जे तावन सां वण लॻाया पिया वञनि। उमरकोट से सुमार समय जो की रिपोर्ट के मुताबिक इंतहाई अफसोसनाक खबर शामिल करते हैं। कुएं की सफाई करते हुए 3 अफराद दीगर जांबाग हो गए। उमरकोट के सहरा इलाके के गांव महेंद्रो पार में पुराने कुएं की सफाई के दौरान जहरीली गैस के बायस 3 अफराद जांबाग हो गए। 5 सालों से कुआं बंद। कुएं की सफाई के लिए एक बाद दीगर 3 अफराद कुएं में जाने के बायस जांबाग हो गए। जांबाग होने वालों ने एक दूसरे को बचाते हुए कुएं में छलांग लगा दी। जांबाग होने वालों में हबीबुल्लाह समेजो, सिकंदर समेजो, भीमू भील शामिल हैं। उमरकोट इतला मिलने पर इलाका और पुलिस वाक़े मकाम पर पहुंच गई। मज़कूर मरने वालों की लाशों को कुएं से निकालकर करीबी अस्पताल मुंतकिल कर दिया गया। अस्पताल ज़राए उमरकोट डॉक्टरों ने तीनों अफराद की मौत की तस्दीक कर दी। अस्पताल ज़राए नौशर फिरोज खान रिपोर्ट कर रहे हैं। जुल्फकार टगड़ IBA PST GST टेस्ट पास 40+ वेटिंग उम्मीदवारनि पारां डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मोहम्मद रमज़ान कबूल, इमरान शेख, अब्दुल्ला कोसोफ, फिदा चांडियो, इरफान चवण, इरफान वसीम खोखर, रिज़वान विस्चरो चयो त सिंध हुकूमत पंहिंजो वोट बैंक वधाइण लाइ 33 मार्कूं खणंदड़ 20,240 उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना आहिनि। असां 19,000 वेटिंग उम्मीदवार मुसलसल 3 सालनि खां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। असांखे ऑफर ऑर्डर नथा ॾिना वञनि। ज़िले में अञा बि सीटूं ख़ाली आहिनि। सभई स्कूल ज़िले अंदरि बंदि पियल आहिनि। असांखे पंहिंजो हक़ खां महरूम रखियो वियो आहे। असांजो मुतालबो आहे त मेरिट पास नौजवाननि सां इंसाफ़ कयो वञे त जीअं सिंध जी तालीम बहितर थी सघे। जेकॾहिं PST ऐं GST वेटिंग उम्मीदवारनि खे इंसाफ़ न मिलियो त असां कराची वज़ीर आला हाउस अॻियां धरणो हणंदासीं। कुझु बि थियो ज़िम्मेवारी इंतिज़ामिया हूंदी। उन खां पोइ असीं पीपल्स पार्टी जा आहियूं। शहीदनि जे मज़ार ते धरणो हणंदासीं। ऑर्डर मिलण ताईं न उथंदासीं। नौशर फिरोज खान रिपोर्ट कर रहे हैं। जुल्फकार टगड़ मुस्कुराहट फाउंडेशन सिटी डेवलपमेंट एसोसिएशन नौशर फिरोज जे तावन सां सिविल अस्पताल नौशर फिरोज 3 ॾींहंनि लाइ कुदरती तौर चप कटियल ऐं तारूं कटियल जे ऑपरेशन लाइ मुफ़्त कैंप लॻाई वई आहे। कैंप इंचार्ज डॉक्टर मोहम्मद अशरफ गनात्रा ॿुधायो त हीअ बीमारी कुदरती आहे। पाकिस्तान में ॼावल 500 ॿारनि मां हिकु ॿार चप ऐं तारूं कटियल हूंदो आहे। MS सिविल अस्पताल नौशर फिरोज मुबीन राजपूत चयो त 4 ज़िलनि जा चप कटियल ऐं तारूं कटियल ॿार तोड़े वॾा पहुतल सिविल अस्पताल में
मुअतल आहिनि ऐं असां उन्हनि सभिनी जी रिहायत जो बंदोबस्तु अस्पताल अंदरि मुहैया करे ॾिनो आहे। असां चाहियूं था त ग़रीब माण्हुनि जी पहुच खां वधीक आहे। असां जस लहणन मुस्कुराहट फाउंडेशन ऐं सिटीज़न डेवलपमेंट एसोसिएशन कैंप लॻाईंदड़ जमशेद मेमन ॿुधायो त असां हिन कैंप लॻाइण जी शुरूआत 2005 खां कई, जेका अॼु ॾींहं ताईं हर साल मुस्कुराहट फाउंडेशन कराची जे ताउन सां लॻाईंदा पिया अचूं। असां 4 ज़िलनि जे हेड नौशर फेरोज़ असां मरीज़नि खे पंहिंजे गाॾियुनि में खणी ईंदा आहियूं ऐं 3 ॾींहं फ्री खाधो रहाइश बि ॾींदा आहियूं। मेहर खां मीर रियाज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मेहर जे ॻोठ गाही मैसर जे रवासी अनवर कोकर पंहिंजे ससु दादूअ जे रहवासियुनि वहीदा ॾाकण ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाहियों आहे त मुंहिंजी ज़ाल खे बरगलाए ज़बरदस्ती मुंहिंजो मासूम 10 महीननि जो पुटु अब्दुल कादिर खे खणाई वई आहे ऐं हुन चयो त असांजे घर मां सोन ऐं ॿियो सामान बि खणी विया आहिनि। उन वाक़े जो केस मेहर थाणे ते दाख़िल थियल आहे, पर मेहर पुलिस का बि कार्रवाई न पई करे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त मुंहिंजे ससु मुसमात वहीदा ॾाकण मां मूंखे जानी ख़तरो आहे ऐं मूंखे 62 माण्हुनि खां मौत मार धमकियूं पई ॾियारे। हुन चयो त मुंहिंजे मासूम पुट खे कुझु बि थियो त हुन जे ज़िम्मेवार मुसमात वहीदा ॾाकण ऐं ॿिया बि हूंदा। हुन घुर कई आहे त मुसमात वहीदा ॾाकण समेत केस में ॼाणियल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुंहिंजो पुटु वापसि करे मूंखे तहफ़ुज़ न वञे।